आई वठ ही बस गेड़ तू जान यार एम के केड़े कमन में फासाए तो मां कदी सिगरेट पीता ही है। अरे यार इने में डाढो मजो आ तू ही पी त दिस। अड़े हे तो सरदार अली हसन खान जो पुट आहे। हे वरी केड़े कमन में लगी वियो आहे। अड़े ने ओए अड़े हेॾे हे तू छा थो करे? हिन उम्र में सिगरेट थो पीए? हा त पोए मां पाए पैसनि सां पियो तू वञी पाए कमकार कर। थोड़ो शर्म कर, पंहिंजे पीउ जो नालो तो ख़राब करे। माण्हू ॾिसंदा त छा चवंदा? माण्हू छा बि चन तुंहिंजो हुन सां कहिड़ो कम? तूं भला मुंहिंजो ठीको खयो आहे छा? मां जेको बि कयां मुंहिंजी मर्ज़ी। वॾो को बेशरम अञा वरी बदतमीज़ी। मां अॼु ई वञी करे तुंहिंजे पीउ खे ॿुधायां थो, उहो ई तोखे सिधो कंदो। हा हा तोखे मोकल आ, जंहिंखे वञी चवणो थी चओ, मां कंहिंखां बि नथो टुटां। अड़े रे हुनखे ॾिसी तूं भॻे छो? अड़े यार थींदो छा हो त वञी सबके ॿुधाईंदो। हिकु त तूं टुटणो घणो आहे, हुनजो बंदोबस्त मां करे वठां थो। छा बंदोबस्त कंदे तूं? उहो मुंहिंजो कमु आहे। अहिड़ो हणंदो सांस इंसान त सॼी ज़िंदगी यादि कंदो वॾो आयो असांखे रोकण वारो। चलो ठीकु आहे। सरदार साहब, मां पूरे ज़िले जो सर्वे करे ॾिठो आहे ऐं मूंखे ईअं लॻे थो इन दफ़े बि पंहिंजो ई माण्हू इलेक्शन खटींदो। ऐं हा रशीद, हिन दफ़े बि इलेक्शन कैंपेन अॻे साल खां सुठी थियणु घुरिजे। को बि अहिड़ो इलाइक़ो न रहिजी वञे जिते असांजा माण्हू न हुजनि। हा ठीकु आहे सरदार साहब, मां बंदोबस्तु करे छॾियो आहे, तव्हां फ़िकिर न कयो, तव्हांखे शिकायत जो मौक़ो न मिलंदो। बाबा 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 छा थियो पुट? छा ॻाल्हि आहे बाबा? बाबा जेको असांजी राखी कंदो आहे न बाबू, उन मूंसां ग़लति हरकत करण जी कोशिश कई आहे। छा? उन टके जी मज़दूर जी इहा मजाल जो उन मुंहिंजे पुट सां अहिड़ी हरकत करण जी कोशिश कई? वञो रे उनखे हेॾे टंगे मारे वठी अचोसि। वञो। अरे बेगैरत इंसान, तो मुंहिंजे पुट सां ग़लति हरकत करण जी कोशिश कई आहे। अरे हेॾे मूंखे पतो ॾे। सरदार साहब मूंखे माफ़ कयो। सरदार साहब मूंखे गलती थी वई। सरदार मूंखे माफ़ी ॾे। ओ सरदार मूंखे माफ़ी ॾे। ओ मोहतारा मूंखे माफ़ी ॾे। ओ मोहतारा रहम कर। ओ मोहतारा रहम कर। सरदार साहब मूंखे माफ़ कयो। सरदार साहब मूंखे गलती थी वई। सरदार मूंखे माफ़ी ॾे। ओ मोहतारा रहम कर। ओ मोहतारा रहम कर। सरदार साहब मूंखे माफ़ कयो। सरदार साहब मूंखे गलती ओ सरदार साहब मूंखे माफ़ कयो। सरदार साहब मुझी पहली आखिरी गलती थी, मुझे माफ करे भा। ओ सरदार साहब मुझे तौबा भा। अबा मुझे तौबा भा। माफ़ कयां तोखे? तो जेका हरकत कई आहे तोखे त फांसी ते चढ़णु घुरिजे, बेगैरत इंसान। बस सरदार साहब, हिन जे लाइ एतिरी सज़ा काफ़ी आहे। अगरि जे हिन कुझु थी वियो त ॻोठ में असांजी बदनामी थी वेंदी। त पोइ परे कयो हिन खे मुंहिंजे नज़रनि खां। ईअं न थिए जो मरी पए मुंहिंजे हथनि खां।
अड़े रे तोखे ज़रे बराबर भी शर्म में हया ना आयो इहा हरकत कंदे। बाबा इहो त मूंखे अब्दुल्ला ज़बरदस्ती पीअण लाइ चयो हुयो। मां सभु कुझु तव्हांखे साफ़ साफ़ ॿुधाए छॾियो। हाँ सब कुछ साफ़ साफ़ ॿुधाए थो। इहो तो तोखे बाबू ॾिठो उनजे भोग मूंखे तो ॿुधाए थो, न त तूं मूंखे किथे ॿुधाए हा। बाबा मूं ते यकीन कयो, इहो पहिरियों दफ़ो थियो आहे। मां अहिड़ो कमु कॾहिं न आहे कयो। इहो त मूंखे अब्दुल्ला ज़बरदस्ती पीअण लाइ चयो हुयो। चलो ठीकु आहे, मां हाणे जो हाणे सरदार साहब ॾे वञा थो ऐं हुन सां मिलां थो, हुनखे सम्झायां थो, चवां थो त पंहिंजे नंढे खे सम्झाए, मुंहिंजे नंढे खे ख़राबु थो करे। सरदार साहब ही तुंहिंजो नंढो छा थो कंदो हुते? मूंखे तव्हां मां इहा उमेद न हुई। छा थियो ख़ान साहब, छा मतिलबु आहे तव्हांजो? अहिड़ो मुंहिंजो पुटु छा करे छॾियो आहे? अच्छा त माना तव्हांखे ख़बर ई न आहे त तव्हांजो पुटु। यार मूंखे कहिड़े कमनि में फासाए थो? मां कॾहिं सिगरेट पीता ई आहिनि। अरे यार हिन में ॾाढो मज़ो आहे, तूं ही पी त ॾिस। थोरो शर्म कर, पंहिंजे पीउ जो नालो तो ख़राब करे। माण्हू ॾिसंदा त छा चवंदा? अरे यार थींदो छा हो त वञी सबके ॿुधाईंदो। उहो मुंहिंजो कमु आहे। अहिड़ो हणंदो सांस इंसान त सॼी ज़िंदगी यादि कंदो। वॾो आयो असांखे रोकण वारो। ऐं हा हुन सां गॾोगॾु मुंहिंजे पुट खे बि ख़राबु थो करे। मां पंहिंजे पुट जे तरफ़ खां तव्हां खां माफ़ी थो वठां ऐं मां तव्हांखे यकीन थो ॾियारियां त आईंदा अहिड़ी हरकत न कंदो। तव्हां सुठो कयो जो मूंखे सभु कुझु ॿुधाए छॾियो। उथी हल, असां सां गॾु सरदार साहब तोखे घुरायो आहे। छो तव्हां सभु मुंहिंजा दुश्मन थी विया आहियो? सरदार साहब ॿीहर घुराए वरी मूंखे मारण थो चाहे छा? न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। सरदार साहब खे तव्हां सां ज़रूरी ॻाल्हाइणो आहे, तॾहिं तव्हांखे घुराए पियो। बाबू, मां पंहिंजे कयल हरकतुनि जे करे शर्मिंदो आहियां। मां तव्हां सां नाजाइज़ी कई आहे। ही वठि बेल्ट। सरदार साहब मां हिन बेल्ट जो छा कयां? ही साम्हूं मुंहिंजो पुटु बीठो आहे। जेतिरा बेल्ट तोखे लॻा आहिनि न, तूं वरी डबल उन्हनि जा हिन खे हण। हिन जी इहा ई सज़ा आहे। अड़े न सरदार साहब, ही तव्हां छा था चओ? ही त मुंहिंजे पुटनि जहिड़ो आहे, हिन सां मां कीअं थो विड़ी सघां? ॾिठई हिन जी हया। शर्म अचणु घुरिजे तोखे। पंहिंजे कूड़ खे लिकाइण जे लाइ हिन वेचारे ते गंदो इल्ज़ाम लॻाए छॾी। सॉरी बाबा, मूंखां तमामु घणी ग़लती थी वई आहे। माफ़ी मूंखां न बल्कि हिन खां घुर। न सरदार साहब, इन जी का बि ज़रूरत न आहे। मूं हिन खे माफ़ करे छॾियो। ऐं सरदार साहब तव्हां बसि हिन ते नज़र रखो। छो त नंढड़ा ॿार मज़ाक में सिगरेट खां शुरू थी अलाए किथे वञी निकिरंदा आहिनि। तूं बिल्कुलु सही थो चवें ऐं मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी आहे त तूं हिन खे पंहिंजे पुटनि वांगुरु सम्झी करे रोकियो आहे। अरे हेॾे हाणे अब्दुल्ला ते नज़र रखजांइ। जी ठीकु आहे सरदार साहब। कॾहिं बि पंहिंजे पुटनि ते अखियूं बंदि करे भरोसो न कयो जेसिताईं तव्हां पाण तस्दीक न कयो। अगरि तव्हांखे असांजो ही मैसेज सुठो लॻे त हिन खे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। महिरबानी।